Assalamualaikum Raj News तव्हांजे ब्रेकिंग न्यूज़ आंदी है। सीनियर सहाफ़ी नूर मुंतबो ते हथियारबंदनि पर हमलो कयो वियो आहे। सीनियर सहाफ़ी तमामु घणो शदीद ज़ख़्मी आहे। संदसि ई बिरादरी जे कुझु माण्हुनि ते हमलो करे शदीद ज़ख़्मी करे टंगू भञी छॾियूं आहिनि। खेसि टंडोलार खां हैदराबाद मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस खे इतला बावजूदि पुलिस 5 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे जॾहिं त नूर मुंतबो खे टंडोलार खां हैदराबाद मुंतक़िल कयो। जी असां ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा आहियूं त नूर मुंतबो ते पंहिंजे बिरादरी जे 10 खां वधीक माण्हू हमलो करे शदीद ज़ख़्मी करे छॾियो आहे। ऐं नूर मुंतबो जो तव्हांखे बयानु असां रिकॉर्ड कयो आहे त छा थो चवणु चाहे, छाजे करे हिननि हमलो कयो आहे उहो तव्हांखे ॿुधायूं था त अचो त नूर मुंतबो खां पुछो तव्हां ते ही हमलो कंहिं कयो ऐं कीअं थियो ऐं छाजे करे कयो वियो। त अचो त राज न्यूज़ तव्हांखे हमला तफ़सील ॿुधाए। iya nana raja B फर्स्ट ada खड़ो 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 दूसरे वगैरह ना आ जाए हमलो करे शदीद ज़ख़्मी करे टंगू भञी छॾियो। जो क़िस्म चलो स्ट्रक्चर ते खणी करे इमरजेंसी वार्ड में खणी वियो। ॾिसी सघो था हाणे तव्हांखे असीं आस्ते आस्ते छा थी थियो ऐं छो थियो तेरी चर्चा जो वालो हलाईंदा आहिनि मतारे थिए वारा पोइ हिते कुझु ॾींहं पहिरीं जेको आहे सो खईं पठाणो उन जे अॻियां इन्हनि जेको आहे डेट ते पंहिंजो इलेक्शन वारो फोटो कढियो। उहो फोटो खईं खे अलाए किथां ठाहे उहो इल्ज़ाम मुंहिंजे मथां लॻायो त उन हवाले खां पोइ मुख़्तलिफ़ चकरनि ते माना जहिड़ो कंदा रहिया ऐं उन खां पोइ मूं कल्ह थाणे ते दरख़्वास्त बि ॾिनी हुई त भाई हिननि माण्हुनि में मूंखे ख़तरो आहे। उन जे बावजूदि बि जेको आहे अॼु अची उहो चुको आहे नंढड़े खे स्कूल मां खणो त ही आया 10 ॼणा हुआ उन में टोटली 10 ॼणा हुआ ऐं इहो हिकु थोरो जुर्मन ऐं राणू ऐं अली गुहर अकबर ऐं ॿियो बाबली कंदा उहो आहे हिकिड़ो अमीर आहे पर तक़रीबन 10 ॼणा हुआ ऐं उन खां पोइ 10 ॼणा हुआ माना मुकमल मूंखे कपिड़ा लाहे छॾिया। उन खां पोइ इहो सरियत सां वार कया इन ताईं मंशियात विकिणंदा। मूं हिकिड़ो ॿ दफ़ा पहिरीं रिपोर्ट हलाई पर हिननि जे नाले सां कोन हुई ऐं इन जे नाले सां महिल त कोन हुई मंशिया जे हवाले सां हूंदी हुई मुख़्तलिफ़ तूं बि ॾिसंदो आहीं ॾुआरी क़िस्म जा आहिनि माण्हू हे इलाही ॼणनि खां जेको आहे भई चकर कंदा अचनि पिया मिलंदा अचनि पिया। हिन खां पहिरीं जेके मुंहिंजो IG सिंध समेत तमामु सहाबी बिरादरी सां मुतालबो आहे SSP टंडोलार खां त जवाबदारनि खे गिरफ़्तार कया वञनि ऐं मूंसां इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजो मोबाइल खे हिसाब हुननि वटि बेटा हमारे
KP Youth जवाबदारों ने गिरफ्तार किया है अलावा टनोलारे समूरी साहब जिसिन समूरी इख्तियारन का मुतालबा है नूर मथे बोते हमला कर जवाबदारों ने गिरफ्तार किया है